स्कूल गवर्नमेंट प्राइमरी स्कूल धणीअ ॾिनो नारे जो 8 गुलाम नबी उजाणा। जीअं त अॼु सुबुह जो स्कूल पहुतुसि त कुझु अजीब क़िस्म जो मूं नज़ारो ॾिठो। हीअ आहे गुलाम नबी उजाणा पंहिंजो घरु ठारायो आहे, नओं घरु ठारायो आहे ऐं हीअ स्कूल जी दीवार आहे। हे हुन जे मथां हुन कुझु बार ॾेई करे रखिया आहिनि। ऐं जीअं सुबुह पहुतुमि त ॾिठुमि त हुन पंहिंजे घर जो जेको दरवाज़ो रखियो आहे, एंट्रेंस रखियो आहे घर जो अचण वञण जो, उहो बिल्कुलु स्कूल जे विच मां रखियो अथई, बिल्कुलु स्कूल जे विच मां रखियो अथई। त हाणे जॾहिं हुनखे पंहिंजो स्कूल जो जेको पंहिंजे घर जो जेको दरवाज़ो आहे उहो कुझु हिन रीति आहे। हीअ आहे मेन दरवाज़ो स्कूल जो, मेन जंहिंजो गेट किरी पियो आहे। गेट क्लास जे अंदरि मौजूदु आहे, ॿई ताक मौजूदु आहिनि। हीअ आहे मेन एंट्रेंस स्कूल जो, हीअ आहे मेन एंट्रेंस स्कूल जो। ऐं हीअ जेको हिन जो जेको घरु आहे उन जो असुल में दरवाज़ो हुयो हितां। हीअ हुन जो घर जो दरवाज़ो हुयो हितां। हीअ हुन जा 2 कमरा आहिनि, 2 कमरनि जे विचूं हीअ हुन जो दरवाज़ो हुयो जेको हिन बंदि करे छॾियो आहे। ऐं हिन अचे जेको पंहिंजे घर जो जेको दरवाज़ो रखियो आहे उहो हिन स्कूल जे विच में अचे रखियो आहे, छो जो हीअ कब्ज़ो करणु थो चाहे स्कूल ते। मूंखे सदाईं धमकियूं ॾींदो रहियो आहे त स्कूल ख़ाली करे वञो, स्कूल ख़ाली करे वञो, हितां बदिली कराए वञो, छो थो स्कूल अचे। सो ही इतलाह मां पंहिंजे ऑफिसरनि खे रखां थो, मूं बि पंहिंजे ऑफिसरनि ॾे मोकिलियां थो। जेकॾहिं चाहिनि त हू एक्शन वठनि, छो जो असां लोकल माण्हू आहियूं। असां लोकल माण्हू हिननि ते कुझु बि नथा करे सघूं। इहो जेको एक्शन खणंदा सॼो कुझु ऑफिसर खणंदा। हीअ स्कूल जो ग्राउंड आहे, हीअ स्कूल जी बिल्डिंग आहे। हाणे हीअ बिल्डिंग सां गॾोगॾु तव्हां पाण ॾिसी सघो था त हितां हिननि रस्तो कढियो आहे। हाणे आला हुकाम खे, आला ऑफिसरनि खे हीअ मोकिलिजे थो इन ते फर्दर एक्शन वठनि, न त इहो स्कूल कब्ज़े हेठि अची वेंदो। पोइ असां उहे उस्ताद बदनाम आहियूं। असां उस्तादनि खे बदनाम कयो थो वञे त उस्ताद ड्यूटी नथा कनि। उस्ताद अहिड़ा आहिनि, उस्ताद बि अॻियां मजबूर थी था वञनि ॻोठाणनि जे अॻियां, छो जो ॻोठाणा हिन वक़्तु ईअं सम्झो हे पंहिंजे ॻोठ जो वॾो आहे, ॻोठ जो नाले वारो आहे ऐं ॻोठ बि हिन जे ई नाले सां आहे, गुलाम नबी उजाणा। स्कूल बि असुलु हिन जे ई नाले सां हुयो। ठीकु आहे सर।